जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सकरन लॻ ॻोठ दिलवेश रिंद में, जिते हिकिड़ी नवाण पैदा थी आहे। पाकिस्तान एयरफोर्स जा रिटायर्ड सिंधी ऑफिसर जेके आहिनि उन्हनि हिते हिकिड़ी कचहरी रखी आहे ऐं उन कचहरीअ खे नवां रंग नवां रूप ॾियण जे लाइ हुननि मच कचहरी बि रखी आहे। मच कचहरीअ में कांभ कचहरी सींगार ॾोर बेत जो बि हिननि प्रोग्राम रखियो आहे। कैमरामैन जा तव्हांखे ॾेखारे त हिते खोड़ जेके आहिनि त हीअ सभु सिंधी रिटायर्ड ऑफिसर आहिनि जेके सिंध जी कुंड कुड़छमा जेको आहे सो माना हिते जमा थिया आहिनि। हिते मच बि ॿरे पियो, मच बि तव्हांखे कैमरामैन ॾेखारे मच बि ॾिसे पियो ऐं जेके माण्हू गॾु थिया आहिनि सिंध जे कुंड कुड़छमा आया आहिनि। सभु सिंधी रिटायर्ड ऑफिसर आहिनि पाकिस्तान एयरफोर्स जा। हिननि जो हिकिड़ो ग्रुप ठहियलु आहे जेको हर साल ई सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अहिड़े क़िस्म जी कचहरी रखंदा आहिनि। अचो त हिननि रिटायर्ड ऑफिसरनि खां पुछूं था त वधीक इन बारे में छा था चवनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असदुल्ला रिंद भाऊ, एयरफोर्स जे तरफ़ां रिटायर्ड सिंधी ग्रुप आहे, गॾु थिया आहिनि मुंहिंजे ओताक ते। पहिरें असां सभिनी दोस्त पूरे सिंध मां गॾु थिया आहिनि। असांजो पैगाम आहे की सभिनी सिंध वासियुनि खे इन प्रोग्राम जी ख़बर पए कि एयरफोर्स जी हैसियत छा आहे। ख़ासि करे नौजवाननि खे इहा ई चऊं था त भर्ती थियनि, असांजो नालो रोशन कनि, एयरफोर्स में अचनि ऐं डिफेंस में थियनि ऐं ख़बर पए त सभिनी खे कि एयरफोर्स आहे छा। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अख्तर हुसैन कोराई, पाकिस्तान एयरफोर्स ही गॾिजाणी असांजी पाकिस्तान एयरफोर्स जा जेके बि दोस्त पुराणा नवां जेके रिटायर थिया आहिनि उन्हनि जो पाण में काफ़ी अरसे खां वञी 25 सालनि खां 20 सालनि खां वठी उन खां पोइ असांजी मुलाक़ात थी आहे ऐं तमामु घणो असां ख़ुशि थिया आहियूं जो असां काफ़ी अहिड़ा दोस्त जेके परे परे खां आयल आहिनि हींअर हिते अची पाण में काफ़ी अरसे खां बाद में असां अची मिलंदा आहियूं। हीअ असांजी टीं या चौथीं असांजी गॾिजाणी आहे। उन में असां पाकिस्तान एयरफोर्स जा जेके बि मामलात आहिनि, ख़ासि तौर ते पाकिस्तान एयरफोर्स में भर्ती जे सिलसिले में जेके बि असांजा दोस्त भर्ती थियणु चाहिनि था उन्हनि खे बि जीअं त अॼु ही जेको प्रोग्राम थियो आहे असांजे एयरफोर्स वारनि दोस्तनि ऐं जेके बि असां लाइ जीअं चवंदा आहिनि त हिकिड़ो माली हूंदो आहे, हिकिड़ो गुल पटे हार ठाहींदो आहे, उहो हार गीचे में पवंदो आहे, ॾाढो सुहिणो लॻंदो आहे। जेके बि रिटायर दोस्त असांजा आया आहिनि, सची पुछो त इन्हनि सभिनी खे ॾिसी असीं इहो था चऊं त हिन प्रोग्राम खे ॾिसी या हिननि जे ख़िदमत खे ॾिसी ऐं इहो ज़रूरु ऐलान ॾींदुसि त जो बि जिथे आहे पढ़ियलु लिखियलु असांजो सिंध जो माण्हू हिन में वञे ऐं पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सोचे। ऐं सची पुछो त मीडिया वारनि जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि। हर जाइ ते जिन धरतीअ जो प्रोग्राम जिथे बि अचे थो, सिंध जो जिथे प्रोग्राम अचे थो, मीडिया वारा वॾी कवरेज ॾियनि था। उन सां गॾोगॾु रिंद बिरादरीअ जेको बि प्रोग्राम कयो आहे अहिड़ा मेड़ा का थियणु खपनि ऐं इन में शहूर में माण्हुनि खे अचणु खपे। ऐं इहो सुमरो मां पाण कराची खां आयो आहियां, एयरफोर्स जो रिटायर्ड आहियां। हीअ जेके दोस्त असां इकट्ठा थिया आहियूं, हर साल असां इकट्ठा थी करे हिक ॿिए सां कचहरी कंदा आहियूं, हाल अहिवाल ओरींदा आहियूं ऐं हिन जो मक़सदु बि इहो आहे त हितां जे ॻोठ वारनि खे इहो ॿुधायो वञे त पाकिस्तान एयरफोर्स हिकिड़ो बहितरीनु इदारो आहे। पंहिंजे नौजवाननि खे इन इदारे में मोकिलियो भर्ती करण लाइ त मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कनि, न कि जेको आहे हेॾे होॾे नंढनि नंढनि इदारनि में वञी करे पंहिंजो पाण खे जेको आहे परेशान कनि। हिन इदारे में कंहिं क़िस्म जी का सिफ़ारिश न हलंदी आहे ऐं जेको बि एलिजिबिलिटी जंहिंजी हूंदी आहे उहो हिन इदारे में कामयाबीअ सां अॻिते वधी ईंदो आहे। ऐं असां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजा 26 साल हिन इदारे में लॻाया आहिनि ऐं पंहिंजे पाण खे पुख़्तो कयो आहे ऐं सभिनी दोस्तनि खे असां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फारूक मेमण ऐं सभ खां पहिरीं त थोराए थो आहियां रिंद बिरादरी जो ऐं हिन सॼे ॻोठ वारनि जो जिन इहे आजाणो ॾिनो आहे ऐं असांजे मान में गॾिजाणी ॾिनी आहे। पाकिस्तान एयरफोर्स जा जेके बि ऑल ओवर सिंध जा माण्हू आहिनि उन्हनि सभिनि खे हिते गॾु कयो आहे ऐं एफर्ट्स कयूं आहिनि उन्हनि जो थोराए थो। उन खां पोइ हिन जो मक़सदु सिर्फ़ु गॾिजाणी जो इहो न आहे जो अचणु ऐं मिलणु मानी खाइणु, बल्कि जेके पुराणा 20 साल 25 साल खां जिन जी मुलाक़ात न आहे उन्हनि सभिनि जो पाण में मेल मिलाप। इन सां गॾोगॾु हिकिड़ी ख़ासि शइ जेका असांजे दोस्तनि सभिनि एतमामु कयो आहे त असांजी एयरफोर्स में या एयरफोर्सिस में सिंधी माण्हुनि जी रेशो तमामु घटि आहे ऐं उन शइ ते छा जो अवेयरनेस न आहे ऐं माण्हुनि खे ख़बर ई न आहे त कीअं एयरफोर्स में वञिजे, छा तरीक़ेकार आहे, अप्लाई कीअं करिजे। इन्हनि सभिनि शयुनि खे हल करण जे लाइ
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं नज़र मोहम्मद जमाली ऐं हिते अॼु संगत वटि आयुसि मच कचहरी जे लाइ। असां दोस्तनि हे मच कचहरी कोठाई आहे जंहिंजो रूह रवां असांजो दोस्त भाउ ऐं पंहिंजो असुल्ला रिंद साहिबु आहे। उनजा थोरा जंहिं असांखे मौक़ो ॾिनो हिते गॾु थियण जे लाइ, उन सां गॾु ऐं सभिनी उन्हनि यानी मीडिया वारनि जो थोराए थो आहियां जिन टाइम कढियो असांखे कवरेज ॾियनि पिया था ऐं असांजे हिते गॾिजाणी खे एतिरो हाईलाइट कनि पिया था। असांखे ख़ुशी आहे ऐं त उहे बि असां सां गॾु आहिनि। हिते असां जो ही जेका गैदरिंग आहे उहा गैर सियासी आहे। असां सभु हिते रिटायर्ड माण्हू आहियूं, उहे गॾु थिया आहियूं जिन पाकिस्तान सां पंहिंजो हल्फ़ खणी वफ़ा जो हल्फ़ खणी हिते असां आयासीं। हिते असांजी जेका कचहरी उहा गेट टुगेदर सॼी संगत सां मिलणु ऐं उन्हनि जा ॾुख ख़ुशी में शामिलु थियणु, उनखां बाख़बर रहणु आहे। उन जी नाज़रीन, अवां ॻाल्हियूं ॿुधियूं हिते पाकिस्तान एयरफोर्स जे रिटायर ऑफिसरनि जो, जिन जो चवण त था जिन कचहरी जा ॿ मक़सद हुआ। हिकु त इहो त असां रिटायर थियण खां पोइ बि मायूस न आहियूं, हीअ मोहबतुनि जे नाले ते असां मच कचहरी कंदा आहियूं, जेका असांजी इहा चौथीं सालियानी कचहरी आहे जेका सिंध जे मुख़्तलिफ़ शहर में असां रखंदा आहियूं। ऐं ॿियो असांजो पैगाम ख़ासि करे नौजवान नस्ल जे लाइ इहो आहे त हू पंहिंजो बहितर मुस्तक़बिल करण जे लाइ पाकिस्तान एयरफोर्स जॉइन कनि। हुन में रोज़गार बि आहे, इज़त बि आहे। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्ला सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।